नाज़रीन बुलेटिन शुरुआत में अवां खे आम ख़बर ॾिनी त वॾे वज़ीर मुराद शाह रमज़ानुल मुबारक में महांगाई ते ज़ाब्ते लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मुआवननि ऐं MPS खे 30 ज़िलनि में निगरान मुक़ररु कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त सूबाई वज़ीर इस्माइल राहू बदीन, नासिर शाह कराची वेस्ट, साजिद जोखियो मलीर, फयाज़ बुट दादू, शबीर बिजाराणी ऐं वकार मेहदी कराची ॾखण, बारी पिताफी ऐं मुकेश चावला क्यामाड़ी में कार्रवाई कंदा। अवां खे इहो ॿुधायूं त सूबाई वज़ीर ज़िया अब्बास टंडोलायर, जाम खान चोरो हैदराबाद, नवाब वसाण खिरपुर ऐं फरक शाह सखर में महांगाई ते ज़ाब्ते लाइ कदम खणंदा। अवां खे अपडेट कयूं त वॾे वज़ीर मुराद शाह रमज़ानुल मुबारक में महांगाई ते ज़ाब्ते लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मुआवननि ऐं MPS खे 30 ज़िलनि में निगरान मुक़ररु कयो वियो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू बदीन, नासिर शाह कराची वेस्ट, साजिद जोखियो मलीर, फयाज़ बुट दादू, शबीर बिजाराणी ऐं वकार मेहदी कराची ॾखण, बारी पिताफी ऐं मुकेश कुमार चावला क्यामाड़ी में कार्रवाई कंदा। अवां खे ॿुधायूं त सूबाई वज़ीर ज़िया अब्बास टंडोलायर, जाम खान चोरो हैदराबाद, नवाब वसाण खैरपुर ऐं फरक शाह सखर में महांगाई ते ज़ाब्तो आणींदा। वॾे वज़ीर मुराद शाह रमज़ानुल मुबारक में महांगाई ते ज़ाब्ते लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। अवां खे अपडेट कयूं त सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मुआवननि ऐं MPS खे 30 ज़िलनि में निगरान मुक़ररु कयो वियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू बदीन, नासिर शाह कराची वेस्ट, साजिद जोखियो मलीर, फयाज़ बुट दादू, शबीर बिजाराणी ऐं वकार मेहदी कराची ॾखण, बारी पिताफी ऐं मुकेश कुमार चावला क्यामाड़ी में कार्रवाई कंदा। अवां खे ॿुधायूं त सूबाई वज़ीर ज़िया अब्बास टंडोलायर, जाम खान चोरो हैदराबाद, नवाब वसाण खैरपुर ऐं फरक शाह सखर में महांगाई ते ज़ाब्ते लाइ कदम खणंदा। सूबाई वज़ीर इस्माइल राहू बदीन, नासिर शाह कराची वेस्ट, साजिद जोखियो मलीर ऐं फयाज़ बुट दादू जा निगरान मुक़ररु कया विया आहिनि। शबीर बिजाराणी ऐं वकार मेहदी कराची ॾखण, बारी पिताफी ऐं मुकेश कुमार चावला क्यामाड़ी में कार्रवाई कंदा।